ओम शांति। अतिथि मूल्य ब 11/2023 मिठा बाप निकी बार याद रूपी दवाई सां स्वयं खे निरोगी ठाहिणो आहे। याद ऐं स्वदर्शन चक्र फिराइणो आहे। फिराइण जी आदत विझो त विक्रमाजी ठही वेंदा। कृष्णा जे ॿारनि खे पंहिंजी उन्नति जो सदा ख्याल रहंदो आहे। उनजी निशानी छा हूंदी आहे? उत्तरा हुनजी हर एक्ट सदा श्रीमत जे आधार ते हूंदी। बाप जी श्रीमत ॿार देह अभिमान में न अचो। याद जी यात्रा जो चार्ट रखो। पंहिंजे हिसाब किताब जो पोता मेल रखो। चेक करो कि केतिरो समय असां बाबा जी याद में रहियासीं, केतिरो समय कंहिंखे सम्झायो। गीता तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। हिते जॾहिं वेंदा आहियूं त बाप जी याद में वेहणो आहे। माया ॾाढनि खे यादि करण न ॾींदी आहे, छो कि देह अभिमान आहे न। कोई खे मित्र संबंधी, कोई खे खाइण पीअण आदि यादि ईंदो रहंदो आहे। हिते जॾहिं ईंदा आहियो त बाप जो आह्वान करणो खपे। जीअं लक्ष्मी जी पूजा थींदी आहे त लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि। लक्ष्मी कोई ईंदी न आहे, सिर्फ़ चइबो आहे त तव्हां बि बाप जी यादि करो अथवा आह्वान करो। ॻाल्हि हिकु ई आहे। यादि सां विक्रम विनाश थींदा आहिनि। धारणा न थींदी आहे, छो कि विक्रम ॾाढा कयल आहिनि। जे कारण बाप खे यादि न करे सघंदा आहियूं। जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो विक्रम जी ठाहींदा वेंदव। हेल्थ मिलंदी आहे न। जेतिरो बाप खे यादि कंदासीं ओतिरो विक्रम जी ठाहींदासीं। असांखे हेल्थ मिलंदी आहे न। आहे ॾाढो सहज, परंतु माया अथवा पास्ट जा विक्रम रुकावट विझंदा आहिनि। बाबा खे यादि करणु ॾाढो सहज आहे, लेकिन माया ऐं पास्ट जा विक्रम पास्ट जा किया हुआ विक्रम ॾाढो रुकावट विझंदी आहे। बाप चईंदा आहिनि त अॼुकल्ह अयथार्थ यादि कयो न। हाणे त प्रैक्टिकल में आह्वान कंदा आहियो, छो कि ॼाणंदा आहियो अचण वारो आहे, मुरली ॿुधाइण वारो आहे। परंतु ये यादि जी आदत पई वञणी खपे। ऐं निरोगी ठाहिण जे लाइ सर्जन दवाई ॾींदा आहिनि कि मूंखे यादि करो, पोइ तव्हां मूंसां अची करे मिलंदव। मूंखे यादि करण सां ई वरितो पाईंदव न। बाप ऐं स्वीट होम खे यादि करणो आहे, जिते वञणो आहे उहो बुद्धि में रखणो आहे। बाप खे अची करे सुठो पैगाम ॾींदा आहिनि। कोई बि ईश्वर जो पैगाम न ॾींदा आहिनि। उहो त हिते स्टेज ते पाठ वॼाइण ईंदा आहिनि ऐं ईश्वर खे भुलिजी वेंदा आहिनि। ईश्वर जो पतो ई न आहे। उन्हनि खे वास्तव में पैगंबर मैसेंजर न थी सघंदासीं। इहे त मनुष्य नाम रखी छॾियो आहे। उहो त हिते ईंदा आहिनि उन्हनि जो पाठ वॼाइण। त यादि पोइ कीअं कंदा? पाठ वॼाईंदे पते थियणो ई आहे। पोइ अंत में पावन थियणो। पावन त बाप ई अची करे ठाहींदा आहिनि न। बाप जी यादि सां ई पावन थियणो आहे। बाप चईंदा आहिनि पावन ठाहिण जो हिकु ई उपाय आहे। देह सहित जो बि देह जो संबंध आदि आहिनि उन्हनि खे भुलिजो। तव्हां ॼाणंदा आहियो मुझ बाप खे यादि करण जो फरमान मिलियो आहे। मूंखे तव्हां ॼाणंदा आहियो मुझ आत्मा खे यादि करण जो फरमान मिलियो आहे। कंहिंखे? बाबा खे। हुन ते हलण सां ई फरमान बरदार थींदसीं न। त जो जेतिरो पुरुषारत कंदो ओतिरो फरमान बरदार आहे। यादि घटि कंदो त कम फरमान बरदार पद बि ऊंच पाईंदो आहे न। बाप जो फरमान आहे हिकु त मूंखे यादि करो, ॿियो नॉलेज खे धारण करो। यादि न कंदव त सजायूं ॾाढी खाइणी पवंदी। सुदर्शन चक्र फिराईंदा रहंदव त धन मिलंदो आहे न। भगवान वाक्य मूंखे यादि करो ऐं स्वदर्शन चक्र फिरायो अथवा ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणो। मुंहिंजे द्वारा मूंखे ही ॼाणो ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो चक्र भी ॼाणो। मुंहिंजे द्वारा मूंखे ही ॼाणो ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो चक्र भी ॼाणो।
ॿ ॻाल्हियूं मुख्य आहिनि, हिन ते अटेंशन ॾियणो आहे। श्रीमत ते पूरो अटेंशन ॾींदव त ऊच पद पाईंदव। रहम दिल ठहिणो आहे, सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे बाबा जो। कल्याणकारी कल्याण करणो आहे न, सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे, सभिनि जो कल्याण करणो आहे। मित्र संबंधी आदि खे सुठी यात्रा ते वठी वञण जी युक्ति रचनी आहे। उहा आहे जिस्मानी यात्रा, इहा आहे रूहानी यात्रा। त कीअं कीअं तरीक़े सां न हुननि आत्माउनि खे परम धाम जो रास्तो ॿुधायो। जेका बि तव्हांजा मित्र संबंधी आहिनि, ये स्पिरिचुअल नॉलेज कोई वटि न आहे, उहे सभु शास्त्रनि जी फिलॉसफी आहे। इहा आहे स्पिरिचुअल रूहानी नॉलेज। सुप्रीम रूह ये नॉलेज ॾींदो आहे, रूहनि खे सम्झाए करे वापसि वठी वञण लाइ। बाबा खे नॉलेज छो था ॾियनि, असांखे सम्झाए करे वापसि वठी वञण लाइ। कई ॿार अची करे वेहींदा आहिनि त कोई लाचारी वेहींदा आहिनि, पंहिंजी स्व उन्नति जो कुझु बि ख़्यालात न हूंदो आहे। देह अभिमान ॾाढो आहे, देही अभिमानी हुजनि त रहमदिल ठहनि, श्रीमत ते हलनि, फरमान बरदार न आहे। न बाप चईंदा आहिनि पंहिंजो चार्ट लिखो, केतिरो समय यादि कंदा आहियूं, कंहिं समय यादि कंदा आहियूं। अगरि चार्ट रखंदव, अॻियां चार्ट रखंदा हुयो न, छा बाबा खे न भेजो, पाण वटि चार्ट रखो। पंहिंजी शक्ल ॾिसणी आहे, असां लक्ष्मी खे वरण लाइक़ आहियूं। व्यापारी माण्हू पाण वटि पोता मेल रखंदा आहिनि। कोई कोई मनुष्य पंहिंजे सॼे ॾींहं जी दिनचर्या लिखंदा आहिनि। हिकु हॉबी रहण सां, हिकु हॉबी रहंदी आहे लिखण। बाबा चवनि था हिकु हॉबी रहंदी आहे लिखण जी। हिसाब किताब रखण त ॾाढो सुठो आहे न, सॼे ॾींहं सां छा छा कयो, इहे हिसाब किताब रखण ॾाढो सुठो आहे। कि केतिरो समय असां बाबा खे यादि में रहियासीं, केतिरो समय कंहिंखे सम्झायो, अहिड़ो चार्ट रखो त ॾाढी उन्नति थी वञे। बाबा राय ॾींदा आहिनि हीअं करो, बाबा राय ॾींदा आहिनि हीअं करो। ॿारनि खे पंहिंजी उन्नति करणी आहे। माला जो दाणो जो ठहींदो, हुनखे पुरुषार्थ ॾाढो करणो आहे। बाबा चईंदा आहिनि ब्राह्मणनि जी माला हाणे ठही न सघंदी आहे, अंत में ठहींदी। जॾहिं रुद्र माला ठहींदी, ब्राह्मणनि जी माला जे दाणा बदलंदा रहंदा आहिनि। अॼु 3-4 नंबर में आहिनि, कल्ह वो लास्ट में हली वेंदा आहिनि। केतिरो फर्क़ु थी वेंदो आहे न। कोई किरंदा आहिनि त दुर्गति खे पाए वठंदा आहिनि। माला में त वया, माला खां त वया, प्रजा में बि बिल्कुलु चंडाल बनी करे ठहींदा आहिनि। अगरि माला में फिरोइणो आहे त हुनजे लाइ ॾाढी महिनत करणी पए। बाबा ॾाढी सुठी राय ॾींदा आहिनि, पंहिंजी उन्नति कीअं करो, सभिनि जे लाइ चईंदा आहिनि। बाबा ॾाढी सुठी राय ॾींदा आहिनि कि पंहिंजी उन्नति कीअं करो, सभिनि जे लाइ चईंदा आहिनि। भले कोई गूंगो बि हूंदो त बि इशारे सां कंहिंखे बाप जी यादि दिलाए सघंदो आहे। ॻाल्हाइण वारे खां बि ऊचो पद पाए सघंदो आहे। अंधा लूला कहिड़ा बि हुजनि, तंदुरुस्त खां बि जास्ती पद पाए सघंदा आहिनि। सेकंड में इशारो ॾिबो आहे न, सेकंड में जीवन मुक्ति ॻायल आहे न, सेकंड में इशारो ॾिबो आहे, सेकंड में जीवन मुक्ति ॻायल आहे। बाबा जी कयो वरसो त मिली वियो, पोइ हुनमें नंबरवार पद ज़रूर आहे। ॿार पैदा थियो, वरसे जो हक़दार ठही वेंदो आहे। हिते त आत्माए आयो ई मेल, त फादर खां वरसे जो हक़ वठणो आहे न, सॼो मदार पुरुषार्थ ते। जीअं ही आत्मा पहचाने कि हा ये मुंहिंजो बाबा आहे ऐं बाबा जे ज्ञान योग जो अभ्यास करण लॻी आहे, के बि रीति सां बाबा जी कार्य में मददगार थी आहे, कोर्स कई त बाबा चईंदा आहिनि वरसे जो हक़दार त थी वियो, लेकिन पद जो जेतिरो पुरुषार्थ करे हुन अनुसार पद मिलंदो आहे। पोइ चईंदा कल्प पहिरियों बि इहो पुरुषार्थ कयो। माया सां गॾु बॉक्सिंग आहे न, पांडवनि जी हुई माया रावण सां लड़ाई। कोई त पुरुषार्थ करे विश्व जा मालिक डबल सिरताज ठही वेंदे,
कोई पोइ प्रजा में भी नौकर चाकर ठहींदा आहिनि। हाणे हिते पढ़ूं था न, राजधानी स्थापना थी थी, अटेंशन जरूर अॻियां वाॾे दाणनि तरफ़ बाबा जो वेंदो आहे। 8 दाणा कीअं था हलनि पुरुषारत सां मालूम पइजी वेंदो आहे। ईअं न अंतर्यामी आहे, सभिनि जे अंदर खे रीड ईअं न, अंतर्यामी माना जानी जाननहार। ईअं न कि हर एक जे दिल जी वेही ॻाल्हि ॼाणदो आहे। जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल, सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणदो आहे। हिक हिक जे दिल खे थोड़ी वेही मां रीड कंदमि, मूंखे थॉट लीडर सम्झो अथव छा? मां जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल आहियां। पास्ट प्रेजेंट फ्यूचर खे ही सृष्टि जे आदि मध्य अंत चइबो आहे न। ये चक्कर कीअं रिपीट थींदो आहे, हुनजी रिपीटेशन खे मां ॼाणदो आहे। उहो नॉलेज तव्हां ॿारनि खे पढ़ायो अथव। हर हिक सम्झी सघंदा आहिनि कि केरु केतिरी सर्विस कंदा आहिनि, छा पढ़ंदा आहिनि। ईअं न कि बाबा हिक हिक खे वेही ॼाणदो आहे। बाबा सिर्फ़ ये धंधो थोड़ी वेही कंदो, उहो त जानी जाननहार मनुष्य सृष्टि जो बीज रूप नॉलेजफुल आहे न। चईंदा आहिनि मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत ऐं जो मुख्य एक्टर्स उन्हनि खे मां ॼाणदो आहे। बाबा कंहिंखे ॼाणदो आहे? बाबा चईंदा आहिनि मां मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत ऐं जो मुख्य एक्टर्स आहिनि उन्हनि खे ॼाणदो आहे। बाक़ी त अथाह रचना आहे। बाक़ी त अथाह रचना। ये जानी जाननहार अक्षर त पुराणो आहे न। असां त जो नॉलेज ॼाणदा आहियूं उहो तव्हांखे पढ़ायूं था। बाबा त जो नॉलेज ॼाणदा आहिनि उहो असांखे पढ़ाइनि था। बाक़ी तव्हां छा छा कंदा आहियो सॼो ॾींहुं उहो वेही थोड़ी ॾिसंदो आहे। मां त सहज राज जो ज्ञान सिखलाइण ईंदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां ॾाढा आहियो। मां ॿारनि बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां ॾाढा आहियो। बच्चा ॿार त ॾाढा आहिनि। मां ॿारनि जे अॻियां प्रत्यक्ष थींदो आहे न। बाबा कंहिंजे अॻियां पूरी रीति प्रत्यक्ष थींदो, जो जेतिरो जेतिरो ॼाणदो वेंदो न ओतिरो ओतिरो बाबा हुनजे अॻियां प्रत्यक्ष थींदो वेंदो। सॼी कारोबार ॿारनि जी आहे न। जो मुंहिंजा ॿार ठहींदा आहिनि हुननि जो मां बाप आहियां। पोइ उहे सगा बि आहिनि त लॻा बि आहिनि। उहे सगा व लॻा आहिनि। सो मां सम्झी सघंदो आहे। इहे त बाबा ई सम्झी सघंदा आहिनि कि केरु मुंहिंजो सॻो ॿार आहे, केरु मुंहिंजो लॻो ॿार आहे। हर हिक जी पढ़ाई आहे न श्रीमत एक्ट में अचणो खपे। कल्याणकारी थियणो आहे। तव्हां ॿार ॼाणदा आहियो बृहस्पति खे वृक्षपति ॾे मनाईंदा आहिनि। बृहस्पति भी ठहरियो, शिव भी ठहरियो। आहे त हिकु ई न। गुरुवार जो ॾींहुं ॿारनि खे स्कूल में विहारदा आहिनि। जे सोमनाथ जो ॾींहुं सोमवार आहे, शिव बाबा सोमरस पियारदा आहिनि त नाम त उन्हनि जो शिव आहे, परंतु पढ़ाईंदा आहिनि इन करे सोमनाथ चई छॾियो अथनि। त बृहस्पति वृक्षपति शिव भी ठहरियो। बृहस्पति वृक्षपति भी ठहरियो, शिव भी ठहरियो। त गुरुवार जे ॾींहुं ॿारनि खे स्कूल में विहारदा आहिनि। जे सोमनाथ जो ॾींहुं सोमवार आहे, शिव बाबा सोमरस पियारदा आहिनि। ईअं त नाम उन्हनि जो शिव आहे, परंतु पढ़ाईंदा आहिनि करे सोमनाथ चई ॾींदा आहिनि। रुद्र भी सोमनाथ खे चईंदा आहिनि। रुद्र ज्ञान यज्ञ रचई त ज्ञान ॿुधाइण वारो थी वियो न। नाम ॾाढा रखी छॾिया अथनि त हुननि जी सम्झाणी ॾिबी आहे न। शिव बाबा जो जेतिरा बि अलॻि अलॻि नाम रखंदा आहिनि त उन्हनि ते वञी करे असांखे सम्झाणी ॾियणी खपे। शुरू खां ई हिकु ई यज्ञ हलंदो आयो आहे न। कंहिंखे बि पतो न आहे कि सॼी पुराणी सृष्टि जी सामग्री हिन यज्ञ में स्वाहा थियनि। जो भी मनुष्य आहिनि त कुछ भी जो भी मनुष्य आहिनि जो कुछ भी आहे तत्व सहित परिवर्तन।
सब कुछ परिवर्तन थी वेंदो। ये भी ॿारनि खे ॾिसण वारा ॾाढा महावीर खपनि। जो दुनिया में परिवर्तन थींदो, ये ॾिसण वारा ॾाढा महावीर खपनि। कुछ थी वञे बुझणो न आहे कि परिवर्तन तो थिए। दुनिया में कुछ भी थे, लेकिन असांखे बुझणो न आहे कि परिवर्तन तो थिए। मनुष्य त हाय ट्राई कंदा रहंदा। पहिरियों तो सम्झाइणो आहे, थोड़ो ख्याल करो। सतयुग में हिकु भारत ही हुयो, मनुष्य ॾाढा थोड़ा हुया, हिकु धर्म हुयो। हाणे कलयुग अंत ताईं केतिरा धर्म थी विया आहिनि। इहा काथे केसि ताईं हलंदा? कलयुग खां पोइ जरूर सतयुग ईंदो। हाणे सतयुग जी स्थापना केरु कंदो? रचता त बाप ही आहे। सतयुग जी स्थापना कलयुग जो विनाश थींदो आहे न, वो विनाश साम्हूं बीठो आहे। हाणे तव्हांखे बाप द्वारा पास्ट प्रेजेंट फ्यूचर जो नॉलेज मिलियो आहे। ये स्वदर्शन चक्र फिराइणो आहे न, बाप ऐं बाप जी रचना खे यादि करणो आहे। केतिरी सहज ॻाल्हि आहे। गीता आहे तू प्यार जो सागर आहे। चित्रनि में ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ ब्लेस लिखदा आहिनि, उनमें ओशन ऑफ लव अक्षर जरूर हुजणो खपे। कल भी बाबा चई न, हिक ॿिए सां लव सां हलो। बाप जी महिमा बिल्कुल अलग आहे। सर्वव्यापी चइण सां महिमा खे खत्म करे छॾंदा आहिनि। त ओशन ऑफ लव अक्षर जरूर लिखणो खपे। ये बेहद जे माँ बाप जो प्यार आहे, जंहिंजे लाइ ही ॻाईंदा आहिनि तव्हांजी कृपा सां सुख कनेरे, परंतु ॼाणदा न आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां मूंखे ॼाणण सां सभु कुछ ॼाणे वेंदा आहियो। मां ही सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान सम्झाईंदो आहे। हिकु जन्म जी ॻाल्हि न आहे, सृष्टि जे पास्ट प्रेजेंट फ्यूचर खे ॼाणदो आहे। त केतिरी बुद्धि में अचणो खपे न। त जो देही अभिमानी न ठहींदा आहिनि, उन्हनि खे धारणा भी न थींदी। जो कल्प देह अभिमान हलियो आयो आहे न, सत्युग में भी परमात्मा जो ज्ञान न रहंदो आहे। हिते पाठ वॼाइण आया ऐं परमात्मा खे भुलिजी वेंदा आहिनि। ये त सम्झदा आहिनि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, परंतु हुते दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे सत्युग में। ये बाप जी महिमा आहे, वो ज्ञान जो सागर, प्रेम जो सागर आहे। हिकु बूंद आहे मनमना भव। बाबा चईंदा आहिनि मध्याजी भव। ये हिकु बूंद आहे। ये मिलण सां विषय सागर सां खीर सागर में हली हलंदा आहिनि। चईंदा आहिनि न स्वर्ग में खीर ऐं घी जी नदियूं वहंदियूं आहिनि। चईंदा आहिनि स्वर्ग में खीर ऐं घी जी नदी वहंदी। सब महिमा आहे बस, छोकी उतां जो पाणी ॾाढो सुठो हूंदो। बाक़ी नदी कोई दूध घी जी थोड़ी थींदी आहे। बरसात में त पाणी निकिरंदो, घी काथां निकिरंदो। ये बड़ाई करे छॾी अथनि, हिते पानी भी प्रदूषित थी वियो आहे न। ये त तव्हां ॼाणदा आहियो स्वर्ग कंहिंखे चइबो आहे। पर अजमेर में मॉडल आहे, परंतु सम्झदा कुछ भी न आहिनि। कोई खे भी सम्झायो त झट सम्झी वेंदा। जे बाप जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे, उहो तव्हां ॿारनि जी बुद्धि में भी ज्ञान फिरणो खपे। आत्माउनि जी बुद्धि में भी ये ज्ञान फिरणो खपे। बाप जो परिचय ॾियणो आहे, एक्यूरेट महिमा ॿुधाइणी आहे न। उन्हनि जी महिमा अपरंपार आहे। सभु हिकु समान न आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियल आहे। अॻियां हली ॾिसंदासीं दिव्य दृष्टि में जो बाबा ॾेखारींदा आहिनि, उहो असां सभु प्रैक्टिकल में ॾिसंदासीं। स्थापना और विनाश जो साक्षात्कार कराईंदा आहिनि न। अर्जुन खे भी दिव्य दृष्टि सां साक्षात्कार कराई, पोइ प्रैक्टिकल में ॾिठो न। तव्हां भी हिन अखियुनि सां विनाश ॾिसंदव, असां भी हिन अखियुनि सां विनाश ॾिसंदासीं। काथे काथे छा बॉम्ब ब्लास्ट थिए थो, छा थिए थो। वैकुंठ जो साक्षात्कार कयो, वो भी जॾहिं प्रैक्टिकल में वेंदासीं पोइ साक्षात्कार बंदि थी वेंदो। केतिरी सुठी सुठी ॻाल्हियूं बाबा सम्झाईंदा आहिनि, जो पोइ ॿारनि खे ॿियनि खे सम्झाइणो आहे। भाउ भेण अचो ईअं बाबा सां वरतो वठो हिन ज्ञान योग द्वारा। बाप निमंत्रण पत्र की करेक्ट करनि था न, हेठि सही कंदा आहिनि। तन मन धन सां ईश्वर सेवा ते उपस्थित हिन कार्य जे लाइ।
अॻियां हली महिमा त निकिरणी आहे। कल्प पहिरियों जे वरिसो वरितो हूंदो उन्हनि खे अचिणो ई आहे बाबा सां। कल्प पहिरियों जो जे वरिसो वरितो हूंदो उन्हनि खे अचिणो ई आहे। अर्थात हू काथे बि वेही करे पुरुषार्थ करे बाबा खां उहो वरिसो अवश्य प्राप्त कंदा। महिनत करणी आहे न, पोइ ख़ुशी जो पारो चढ़दे चढ़दे स्थाई थी वेंदो। पोइ घड़ी घड़ी मुरझाईंदासीं न, जॾहिं महिनत करे करे पंहिंजी उहा स्थिति संस्कार ठही वेंदा आहिनि न, पोइ असांखे महिनत न करणी पवंदी। घड़ी घड़ी सां मुरझाइश न ईंदी। तूफान त ॾाढा ईंदा आहिनि, उन्हनि खे पार करणो आहे। श्रीमत ते हलंदा रहो, व्यवहार बि करणो आहे बाबा सां। दुनिया में व्यवहार भी करो, मतलब एक ॿिए संबंध में भी अचणो। जेसिताईं सर्विस जो सबूत न ॾींदा आहियो तेसिताईं बाबा इन सर्विस में लॻाए न सघंदा। त अगर सर्विस में अॻियां वधणो आहे त बाबा चवंदा कि सर्विस जो सबूत ॾियो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सुठी माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ श्रीमत ते पूरो अटेंशन ॾेई करे पंहिंजो ॿियनि जो कल्याण करणो। सभिनि खे सच्ची यात्रा कराइणी। रहम दिल ठहणो आहे। ॿियो आहे बाप जे हर फरमान के पालन करणो। याद और सेवा जो चार्ट जरूर रखणो। सुदर्शन चक्र फिराइणो असांखे। त बाबा चवंदा बाप जे हर फरमान के पालन करो। याद और सेवा जो पाठ उमंग, याद और सेवा जो चार्ट जरूर रखणो आहे। बाप जी हर फरमान के पालन करो। याद और सेवा जो चार्ट जरूर रखणो आहे। सुदर्शन चक्र फिराइणो। वरदान सच्चे दिल से साईं खे राजी करण वारा राजयुक्त योग युक्त युक्ति युक्त राजयुक्त युक्ति युक्त योग युक्त बाप दादा जो टाइटल दिल वाला दिलाराम जो सच्चे दिल वारा ॿार आहिनि। उन्हनि ते साहिब राज़ी थी वेंदो आहे न। दिल सां बाप खे यादि करण वारा सहजी बिंदु रूप ठही वेंदा आहिनि। उहा बाप जी विशेष दुआनि जे पात्र ठही वेंदा आहिनि। सच्चाई जी शक्ति सां समय प्रमाण उन्हनि जो दिमाग़ युक्ति युक्त अर्थात कार्य स्वतः ई यथार्थ कार्य स्वतः ही थी वेंदा आहिनि। बाबा जी सच्चाई जी शक्ति से समय प्रमाण उन्हनि जो दिमाग़ युक्ति युक्त यथार्थ कार्य स्वतः ही थी वेंदा आहिनि। असां बाबा सां गॾु सच्चा थी करे हलंदा आहियूं। भॻवान खे राज़ी कयल आहे न, हिन लाइ हर संकल्प बोल करम यथार्थ थींदो वेंदो। उन्हनि आत्माऊं भॻवान खे राज़ी कयो अथनि, इन करे हर संकल्प बोल करम बाबा चवंदा यथार्थ हूंदो आहे। उहो राजयुक्त युक्ति युक्त उहे अहिड़ी आत्माऊं राजयुक्त युक्ति युक्त योग युक्त ठही वेंदी। त राजयुक्त युक्ति युक्त योग युक्त थियण लाइ बाबा सां सदा सच्चो रहो। स्लोगन आहे बाप जे लव में सदा लीन रहो त अनेक प्रकार जे दुख ऐं धोखे सां बची वेंदासीं। बाप जे लव में सदा लीन रहो त अनेक प्रकार जे दुख ऐं धोखनि सां मुक्त थी वेंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो,